एसएसपी घोटकी डॉक्टर हफीज़ुर रहमान बुगटी मीडिया से गुफ्तगू कंदे चयो आहे त डीआईजी सखर सैयद पीर मोहम्मद शाह असांजो बहितरीन ऑफिसर ऐं सीनियर आहे। सिंध में जंहिंजो नालो आहे डीआईजी जो मुंहिंजे ख़िलाफ़ डायरेक्ट लेटर मोकिलण जो ऑफिशियल तौर तरीक़ेकार ग़लति हो। इहो लेटर कराची जे सहाफ़िन ताईं कीअं पहुतो? मुंहिंजी समूरी सिंध में साज़िश तहत मीडिया ट्रायल कयो वियो आहे। डीआईजी खे घुर्जे हा त पहिरियां मूंखे घुराए हा, का ॼाण हुई त शेयर करे हा। बुगटी साहब वधीक चयो त एसएचओ शकूर लाखो जी गिरफ़्तारीअ बाद डीआईजी सखर के मुंहिंजे ख़िलाफ़ लेटर लिखण यादि आयो। पहिरियां छो न लिखे पियो? जॾहिं शकूर लाखो जी गिरफ़्तारी थी उन वक़्त ई डीआईजी सखर के मुंहिंजे ख़िलाफ़ शिकायत करण यादि आई। डीआईजी सखर पीर मोहम्मद शाह खे ॿुधाइण चाहियां थो त मूंखे आए 10 ॾींहंनि जा कुझु ॾींहं थिया आहिनि त मुंहिंजो धाड़ेलनि सां राब्तो कीअं थियो। एसएचओ शकूर लाखो जी मोबाइल मूं वटि आहे। मोबाइल ज़रिए शकूर लाखो वॾनि वॾनि धाड़ेलनि सां राब्ते में रहियो आहे। एसएसपी तनवीर तुनियो जे दौर में शकूर लाखो जा धाड़ेलनि सां वेझा तालुकात हुआ। समूरा सबूत मौजूद आहिनि। इन जी मोबाइल मूं वटि आहे। रिक्वेस्ट है एक हाई पावर बोर्ड बनाया जाए, इस तमाम चीज़ की तहकीकात की जाए कि मुझसे कहाँ गलती हुई है। मैंने हर मामले में अपने डीआईजी पीर मोहम्मद शाह साहब को अपडेट रखा है। कोई ऐसा स्टेप नहीं है जिसमें मैंने उसको ऑन बोर्ड नहीं रहा। मेरे पास एविडेंसेस हैं, मैं विद एविडेंसेस बात कर रहा हूँ। मेरे डीआई साहब ने मेरे साथ ज्यादती की है और जब भी हाई पावर बोर्ड बनेगा उसमें तमाम चीज़ें पेश होंगी। मैं फिर कहता हूँ, मैंने कल भी मेरे जो गनमैन साथ हैं ऑपरेटर, मैं डीआईजी सखर पीर मोहम्मद शाह साहब के पास गया। मैंने कहा सर आज मैं आपको इज्जत देने आया हूँ। मैं कबायली आदमी हूँ लेकिन मैं आज आपको इज्जत वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची